यार मीर असां दोस्तन जा सब हीला वसीला नाकाम थी विया। हाण त हिकु तू ही बचियो ई जेको मूसा खे आज़ाद कराए सघी थो। रही मूसा के छॾण जी मां पूरी कोशिश कयां पर तू भावल के समझाए छॾ, का बि बेवकूफ़ी न करे। जेकॾहिं ईअं थियो न तो बि तो कम असांजी ॻीची में पइजी वेंदो। बावल त हाशू खे ॿधे खणी अचण जो हिते प्रोग्राम ठाहियो। मूसा छा थींदो? चवे पियो त हिन जे बदिले असां मूसा खे आज़ाद कराईंदासीं। जेकॾहिं हिन हाशू जे बदिले नवाब खान मूसा खे आज़ाद करे हा न त मां घणा ॾींहं अॻु हिन हाशू खे उतां खणी वञा। रहियूं जेकॾहिं असां हाशू खे बंदूक बि हणंदासीं न त नवाब खान ते को बि फ़र्क़ु कोन पवंदो। हिकिड़ो हाशू मरंदो त नवाब खान 10 हाशू ॿिया घुराए वठंदो। आख़िर नवाब खान मूसा सां एॾो चप छो पची वियो आहे? मूसा नवाब खान जी इज्जत में हथ विधाए, इज्जत में। हाणे तव्हांखे ख़बर पई त नवाब खान मूसा जे मथां एॾो छो ॾमरियल आहे। पोइ त मूसा खे कॾहिं बि बख़्श न कंदो। मां कोशिश में आहियां नवाब खान के बहाना थधो बि करे छॾियो आहे। मूंखे डपु इन ॻाल्हि जो आहे त पंहिंजी संगत मां को वरी उबतो कम करे न विया। मां त बावल खे रोकण जी पूरी कोशिश कंदुसि। खुदा कंदो त वो मुड़ी वेंदो। वीर यो बावल पहिरें नंबर जो बेवकूफ़ आहे। टाइम जेकॾहिं तो उनखे सम्झायो न ऐं तुंहिंजे सम्झण सां वेही वियो, थधो थी वियो, सलाम कंदोसीं। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।